बच्चो न हाणे छोरी ते नज़र रखजा जी बाहर न वञे। हाणे नवाब जी इज्जत आ, अजायो बाहर निकरंदी अञा रेस खे ख़बर पई त पोइ हिन महिल छोकिरी सदमे में आहे, कमरे खां ई बाहर नथी निकिरे ऐं चवंदो त ॿाहिरि रुलण वेंदी। हींअर ही ॻाल्हि न सम्झंदी, चेरी महिल नवाब जे बंगले में रहंदी न उते जेके हिनखे सुख मिलंदा न त इहा ॻाल्हि ई विसरी वेंदसि जेके हाणे ॻाल्हियूं थी करे। लीमा, मां त तुंहिंजे साम्हूं कुझु पुछी बि नथी सघां, पर तूं छोकिरीअ सां ज़ुल्म थो करे। बाक़ी नैना जी शादी हुन लोफर सां करायां त पोइ सही हो, बाक़ी रेस नवाब सां करायां थो त इहो तो जॾहिं ज़ुल्म आहे। पर छोकिरी जी ख़ुशी त मूंसां सां हुई न। हू ॿार आ, हिन वक़्तु इहा ॻाल्हि सम्झे कान थी। जेॾी महिल ॿार ॼायसि न त पोइ मूंखे दुआ कंदी त बाबा सही पियो चवे, ऐं ने सुञे घर में ॿार पैदा करे हा न, ॿार कोन पाले सघिया रहंदे असांखे पिटिया। हुते छोकिरी छा, हुननि जा जेके ॿार आहिनि न उहे बि नवाब आहिनि, नवाबनि वांगुरु पलबा। परेशान न थी, छोकिरी जो भलो थींदो, सोच न। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।